के नूर न सॼो पर अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत वल जमाअत असांजे विछड़न मुर्शिदन जो अक़ीदो कहिड़ो आहे असांजे सुहिणे सरदार खे रब टिन शान सां नवाज़े सुभान अल्लाह याद बींदी न ॻाल्हि असांजे सुहिणे सरदार खे रब बशरियत जो शान ॾिनो बशरी वेस में आया तो असांखे सेखारण जे लाइ तो असांखे हिन जहान में उथण वेहण सेखारण जे वास्ते बशरी वेस में आया इहो नबीअ जो शान आहे ऐं ॿियो शान वठी आया नूरानियत वारो शान वठी आया मुंहिंजे सुहिणे सरदार खे अल्लाह ताला पंहिंजे नूर मां पैदा कयो टियों शान वठी आया हक़ीक़त वारो शान वठी आया जंहिंजे लाइ गिरोड़ी साईं फरमायो त हक़ीक़त हबीबन जी अजब जहिड़ी आहे नकी सॻो सो घणी नकी मखलूकात शफ़क़त जी साञा शामो लेल निहार में प्यारा दोस्तो साईं हाज़िर साईं बयान कयो पिए त मुंहिंजे सुहिणे सरदार जो मिराज शरीफ़ अजीब क़िस्म जो जंहिंखे अल्लाह ताला सब नबीअनि जा अॻुवान बणाया पर इहो मेराज जा घणा सबब आहिनि हिकिड़ो सबब इहो बुज़ुर्गनि फरमायो आहे त जॾहिं हिन मुआशिरे जे जेको अॼु हालात जे मुताबिक़ छो त सुहिणा सरदार उन वक़्त जा न पर अॼु जा असांजा बि रहबर आहिनि अॼु बि असांजे ॾुखनि में सुहिणा सरदार ॾुखनि जा असांजा ग़मख़ार आहिनि अॼोके हिन मुआशिरे जे अंदरि बि सुहिणा सरदार असांखे मेराज मथां हिकिड़ो सबक़ ॾियनि था प्यारा दोस्तो सबक़ जे लाइ दिलि खे हाज़िर करे वेह इंशाअल्लाह इहो बयान ॿुधंदे हिन ॾुखनि भरी दुनिया जे अंदरि रब तुंहिंजा ॾुख लाहे छॾींदो अहिड़ो सबक़ थो मिले मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे मेराज शरीफ़ मां जेको मुंहिंजे मिठड़नि मुर्शिदनि करीबनि असांखे दर्स ॾिनो आहे इंशाअल्लाह उनखे दिलि सां ॿुधंदे तुंहिंजा हे ॾुख ग़म लही वेंदा हलिया छो त हींअर दौर जेको आहे ॾाढो ॾुखनि जो दौर आहे मुल्क जे अंदरि काफ़ी सैलाब अची विया झगड़ा रही विया आहिनि के मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा उम्मती मारूड़ा वीचारा हिन सीअ जे मुद में ॾाढा परेशान आहिनि वरी अलाह साईं हुक्मरान जो ख़ैर करे एॾी महांगाई करे छॾी अथनि जो अटो चांवर हर शइ महांगी थी वई आहे हर माण्हू परेशान आहे सुहिणे सरदार जे मेराज मां महबूबनि करीमनि असांखे हिकिड़ो सबक़ मोकिलियो आहे उहो सबक़ सिखण जे लाइ उनखे दिलि हाज़िर करे वेह इंशाअल्लाह हे ॾुख दर्द रब तुंहिंजा लाहे छॾींदो ॿ टे भेरा रब जो ज़िक्र कयो दिलियूं बि हाज़िर थियनि चओ अल्लाह अल्लाह दाखिल थी वेंदो हेॾा लजपाल नबी ही ऐलान नबूअ जो कयो उहे मके वारा जेके सुहिणे सरदार खे अमीर सॾींदा हुआ मोहबत कंदा सभु दुश्मन थी उहे मुंहिंजे सुहिणे सरदार खे तकलीफ़ ॾियण लॻा ईज़ा पहुचाइण लॻा साईं बैतुल्लाह में निमाज़ पढ़ण जे लाइ अचनि था त उहे उठनि जा ओझ खणी करीम जे मथां पिया ते वेठा बीबी फातिमा ज़हरा चढ़े ज़ालिमो मुंहिंजे अॻे तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ ॾिनी आहे जो तव्हां हे ओझ मथां था वेझो पिया अल्लाह अकबर लजपाल नबी हलन था उहे भितर पिया हणनि तकलीफ़ पहुचाइनि पिया अता सुहिणे सरदार फरमायो मां ऊज़ी नबी कमा ऊज़ी तो
कंहिं बि नबीअ खे अहिड़ियूं तकलीफ़ूं ईज़ाउ न आया जॾहिं मुहम्मद करीम खे तकलीफ़ूं आयूं। पर साईं फरमाए था जेके तकलीफ़ूं आहिनि सभु माइट जे तरफ़ां आहियूं। अल अज़ीज़ कल अकारब, माइट मिस्र विछुअ जी आहिनि। जे विछू ॾंद हणे दाह कराए छॾे त माइट बि विछुअ जे मिस्र आहे। प्यारा भाइरो, हेॾां ही तकलीफ़ुनि जो आलम आहे, होॾां रब करीम वरी हुकुम कयो त जिब्राईल जन्नत मां बुराका 70,000 मलाइक जी जमायत खे वठ ऐं मुंहिंजे सुहिणे सरदार खे वठी आत्मा पंहिंजे महबूब जो दीदार खे। मुंहिंजे महबूब जी दिलि ॾुखारी आहे, मां रब खे पंहिंजो दीदार कराए हुनजा ॾुख लाहे छॾिया। प्यारा दोस्तो, दिल खे हाज़िर कर। असांजे लाइ हिकिड़ो सबक़ सोने फिदाई सी रहमतुल्लाह अलैह फरमाए त घबराए न। अॼु कर्ज़ थी वियो आहे, अॼु गुरबत आहे, अॼु मिसकीनी आहे, अॼु दिलि परेशान आहे। सोने फिदाई सी तो फरमाए त मां दी नथी मारवी तुंहिंजो अल्लाह भी आहे। मां दी नथी मारवी तुंहिंजो अल्लाह भी आहे। समझ वरन जा दुखड़ा हिक लहज़े में लाहे। अहिड़ो मालिक आहे जो मागिर साईं तुई मारवी। सुनो पिताई तो फरमाए त दुख सुखन जी सूं घोरिया सुख दुखन तो तनी जे दोस्त जो पर तन सूर खे शाबास जे हुया मुंहिंजा सिसी जॾहिं पुनर वियो परदेस तरहा मुई पास जॾहिं मारन सां मिलियास त वेचारा वरी विया। सुभान अल्लाह। प्यारा दा जे अॼु दुख आयो आहे, अल्लाह ताला तो फरमाए त घबराए न, इन मल उसरे युसरा। बेशक जल्दी दुख जे पोयां सुख ईंदा। अॼु तकलीफ़ आहे, अॼु कर्ज़ थी वियो आहे, अॼु बीमारी आहे, अॼु गुरबत आहे, सब्र कर। मुंहिंजे सोने सरदार हिननि दुखनि ते सब्र कयो त रब करीम पंहिंजा दीदार कराए पंहिंजे पाण वटि घुराए ऐं अल्लाह हुनजा सभु ग़म हली मजा लाहे छॾिया आहिनि। अॼु जेकॾहिं तूं परेशान आहे त रब करीम तो फरमाए त वरी मुंहिंजे दर ते हली आ, मदद वठ निमाज़ सां ऐं सब्र तकलीफ़ुनि ते सब्र कर ऐं निमाज़ पढ़। मुंहिंजे दर ते अचे, निमाज़ पढ़। मां अल्लाह खुली मजलिस लॻाई आहे 5 वक़्त रब मां अल्लाह सॼा खोल हयाल सलात हयाल फलाह। मुंहिंजा वाना दुख थई तकलीफ़ थई त हली आ, तूं रब जे आॾो हली आ। माण्हुनि सां हाल न ओर, माण्हुनि सां हाल कंदे सुभाणे तोखे मेणो ॾींदा। मुंहिंजो सुहिणो मुर्शिद दिलबर साईं तो फरमाए त तुंहिंजो सूर इहो कीअं साईं पंहिंजा ज़ख़म लिकाए हल, तुंहिंजो सूर तुंहिंजो सिर पंहिंजा ज़ख़म लिकाए हल, तुंहिंजो सूर तुंहिंजो सिर मिले न मिले पर घर घर। सुभान अल्लाह। ज़ख़म लिकाए हल, तुंहिंजो सूर तुंहिंजो सिर जे मलम मिले न मिले पर ढूंढ त घर घर। सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह तबारक व तआला जल शान जो इहो शान आहे जो रब आज़माईंदो आहे, इम्तिहान वठंदो आहे। वो जेको इम्तिहान में तव्हां सां सभु इम्तिहान में आहिनि। अॻियों असांजे हिस्सा पोयों मौत आहे। वो प्यारा दोस्तो, जेॾी महिल इंसान जो मौत अचे थो न, अल्लाह अकबर, थोरा ॾींहं थिया आहिनि
हजरत क़िबला सैयद हुसैन शाह बादशाह कंबर वारिस अल्लाह जे मज़ार ते किरोड़े रहमत बरकतों वसाए या जो ते हुयो साने जे करीब वनी साने जे जिस्म सां हथ मिलातो अजीब सबक उतां मिले पियो त हज़ारनि माण्हुनि जा मुर्शिद हुया हज़ारनि माण्हुनि जे दिलि में हुन सां मुहबत आहे पर जेॾी महिल वक़्तु पूरो थी अचे थो त हर शइ ते पई आहे मुरीद ते फ़क़ीर ते जमायतुनि ते इहे गाॾियूं हज़ारनि जे तादाद में हुनजो ॻाणाट जो शुमार न हुयो हाय छॾे वियो मुहम्मद छॾे केर ना लॾे वियो मुहम्मद लॾे केर ना दुनिया मुसाफ़िर खानो आहे प्यारा दोस्तो जेके अहिड़ियूं हस्तियूं जंहिंजे लाइ हिन जहान जा चिट चिटिया पर जेॾी महिल वक़्तु आयो वक़्तु पूरो थी आयो इज़ा जाअ अजलुहुम ला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून अल्लाह तो फरमाए तो अल्लाह तां सभिनी जो वक़्तु मुक़रर करे छॾियो आहे जॾहिं वक़्तु पूरो थी आयो हिकिड़ो मिंट न अॻे थींदो न पोइ थींदो अक्सर ज़िक्र मन हाज़िमुल लज़ात सोना सरदार फरमाइनि था पंहिंजे मौत खे घणो यादि कयो पंहिंजे क़ब्र वारे सफ़र खे यादि कंदो अॼु ख़ुदि तव्हांजे दिलि खे सुकून अची वेंदो अॼु ख़ुदि तव्हांजी दिलि जेका परेशान खां आज़ाद थींदी मथां जेॾी महिल मौत आयो टाइम पूरो थी आयो त को बि गॾिजी कोन थो हले अब हले थो हिकिड़े हमरा वसियत कई पुट खे चई त पुट मां मरी वञा न हे जुती अथई आहे मुंहिंजी पाराज क़ब्र में मूंखे जुती पाराज जेॾी महिल हुन विसाल थी वियो उनखे गुसल कफ़न ॾेई जुती हा पारायूं जेॾी महिल दफ़न पिया कनि त मौलवी साहिब चयो बाबा जुती क़ब्र में न कोन्हे इजाज़त न आहे जुती हिन मां मूंखे मुंहिंजे पीउ वसीयत कई आहे मां पंहिंजे अबे खे जुती पाराईंदुसि अल्लाहु अकबर तेसि हिकिड़ो माण्हू आयो ख़त खणी आयो अवा हे तुंहिंजे पीउ ख़त ॾिनो हुयो हे ख़त पंहिंजो पढ़ ख़त पढ़ी हुन में पीउ थो लिखे मुंहिंजा प्यारा पुटड़ा दुनिया बेवफ़ा थी दुनिया जूं शयूं बेवफ़ा आहिनि का बि शइ मूंखे नथा ॾियनि खणण पर जेका जुती आहे पेर में उहा बि नथा पाइनि छॾनि ऐं पुट दुनिया जी शयुनि सां दिलि न ॾाए दिलि रखी त पंहिंजे रब सां रख पंहिंजे मदीने वारे साईं सां रख ये दुनिया जूं शयूं सभु बेवफ़ा बेबका थी प्यारा दोस्तो वो हिन दुनिया जे दुखनि जे अंदरि जेको सब्र थो करे अॼुकल्ह नबी जॾहिं हिननि तकलीफ़ुनि ते सब्र कयो आहे उहो असांजे लाइ महबूब जे मेराज शरीफ़ मां असांखे सबक था सेखारनि त मुंहिंजा उम्मती घबरायो न दुख आहे तकलीफ़ आहे अल्लाह जे तरफ़ ते रुजू थियो रब ॾे अचो अल्लाह खां मदद घुरो सब्र ऐं निमाज़ सां अल्लाह तव्हांजी अहिड़ी ग़ैबी मदद कंदो जिथे तव्हांजो वहम गुमान बि न हूंदो त रब तव्हांजो संभालंदो ومن يتق الله يجعل له مخرجا ويرزقه من حيث لا يحتسب जेके बाना मूं अल्लाह जे दर ते ईंदा मूं रब खां डिॼंदा हिन जा ॿई नाम तयारु कया अथनि यजअल लहू मखरजा दुख लाहींदो साईं तकलीफ़ूं परेशानियूं आहिनि पर तूं मुंहिंजे दर ते हली आ मुंहिंजो वाइदो आहे तुंहिंजे ॾुखनि खे सुखनि में मटाए मौला ॿियो छा ॾींदे करीब रब तो ऐलान करे जे पैसे ॾोकड़ जे लाइ अन्न जे लाइ तूं परेशान आहे न वयरज़ुक़हू मिन हैस ला यहतसिब अहिड़ी त रोज़ी में बरकत विझी ॾींदो साईं तुंहिंजो वहम गुमान बि न हूंदो तो मां अल्लाह तुंहिंजी संभाल तुंहिंजा रुपया अहिड़ी बरकत ॾींदा तुंहिंजे रुपया 100,000 ॾिसण मिलंदा तुंहिंजा दाणा आहिनि न उन्हनि में मां अल्लाह अहिड़ी बरकत विझी ॾींदो साईं दाणा मण खरार में ॾिसण ईंदा वयरज़ुक़हू मिन हैस ला यहतसिब तुंहिंजो वहम गुमान बि न हूंदो त मां अल्लाह तुंहिंजी संभाल कंदुसि जॾहिं चवंदे अल्लाह 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 मुझे मिठे मोहम्मद करीम जी दिल ॾाढी दुखारी आहे वञाणे जन्नत मां बुराक आहे
70,000 मलाइका की जमात मुझे महबूब आरामिया पंहिंजो नूरानी चेहरो वञी कदमनि सां ॾसा वो हबीबन के अदब सां उथार ऐं अर्ज़ कर त अॼु अर्शन ते हबीबे ख़ुदा संविरण वारी कयो संविरण वारी कयो सोहणा प्यारी कयो अॼु अर्शन ते हबीबे ख़ुदा संविरण वारी कयो शेर समूरा हली कर सजो तोले हर हिकु बूटो शिकार जुदा संविरण वारी कयो अॼु अर्शन ते हबीबे ख़ुदा संविरण वारी कयो तो सुभान अल्लाह जेरी मल लजपाल नबी वज़ू कनि था रब फरमायो इहो वज़ू वारो पाणी जन्नत में हूरन खे ॾियो उहो पाणी जो कतरो पंहिंजे चेहरे खे लॻो जा हुस्न ॿीणा थींदा प्यारा दोस्तो साईं वज़ू कयो आहे ऐं पोइ बुराक ते सवार थिया आहिनि अल्लाह अकबर 70,000 मलाइकनि जी जमात आहे रब तो फरमाए त मुंहिंजा महबूब जो अबू हुजे हा त ख़ुशि थी हा अम्मा हुजे हा त ख़ुशि थी हा पर अॼु मां रब ख़ुशी में तो चवां त सुभान अल्लाह जी ज़ात पाक आहे शेर कराए पंहिंजे ख़ासि माने खे मुंहिंजा महबूब जे अॼु ॿियो केरु तोखे दुनिया वारो नथो ॾिसे पर मां रब तो ख़ुशी मल्हायां त मां अल्लाह पाक आहियां हर कजी कमी खां नुक्स खां जेको माण्हू एतराज़ करे त कीअं मेराज थियो हिकिड़ी राति में हिकिड़े अखर में रब सभिनी जो जवाब ॾेई छॾियो क़यामत ताईं अचण वारी उम्मत जे लाइ त मुंहिंजो महबूब दावा नथो करे मां रब थो चवां त मां अल्लाह पाक आहियां जेकॾहिं चवे त कीअं थियो रब तो फरमाए ख़बरदार सुभान अल्लाह पाक आहियां घड़ी देर के थोरो बणा त मुंहिंजी मर्ज़ी आहे थोरी देर खे घणो बणाया त मुंहिंजी मर्ज़ी आहे भला नबी महेश्वर तो चवे किथे मुल्क मदनीअ जो ऐं किथे लामकान उते जल्द पहुचण मुंहिंजे मोहम्मद जो शान साईं अर्ड हमरे अल्लाह सकत हिताविया जड़ो गरम बिस्तर करो जो थे वयो जो पानी एडी देर आया तकड़ा असां जो ईमान उते जल्द पहुचण मुंहिंजे मोहम्मद जो शान देश नूरी वेस नूरी जिब्राइल पाक नूरी यज्ञ नूरी घोट नूरी आयो बुराक नूरी अज मदीने जे साईं जो खुद खुदा मीज़बान उते जल्द पहुचण मुंहिंजे मोहम्मद जो शान सुने सरदार खे रब जिन निशान सां नवाज़ियो वरी टिन निशान जो मेराज बि करायो पहिरियों बशरत वारो शान अल्लाह हबीबन खे अता कयो जॾहिं सभु बशरनि जा सरदार नबी कमो पेश 1,24,000 नबी सभु सिफर में बीठा मुसल्लो ख़ाली आहे सोना सरदार पोते ते बीठा अदब पिया सेखारनि मुंहिंजो अबू आदम आहे इब्राहिम खलीलुल्लाह उन्हनि वॾनि जे करे साईं पोते बीठा आहिनि त जिब्राइल अचे तो अर्ज़ करे मुंहिंजा सोना जंहिं जमात में तव्हां हुजो अॼु ॿियो इमाम नथो थी सघे अॼु रब ॾेखारे थो जे जहान वारो ॾिसो सभिनी बशरनि जो जे सरदार आहे मुंहिंजो मिठो मुहम्मद करीम आहे सभु सिफ़ुनि में हिन सुहिणा सरदार मुसल्ले ते बीठा आहिनि अल्लाह जो हम्द सना पढ़नि था ऐं फरमाइनि था त मां फ़ख्र जी ॻाल्हि नथो कयां पर अल्लाह मूंखे इनाम एज़ाज़ ॾिनो आहे जो क़यामत वारे लवाउल हम्द जो झंडो मुहम्मद करीम जे हथ में
मुझी उम्मत सभिनी उम्मतुनि खां अवल जन्नत में वञण वारी मुंहिंजी उम्मत हूंदी। मां फ़ख्र जी ॻाल्हि नथो कयां पर रब मूंखे इनाम ॾिनो। हाय ओ ये बशरत वारो मिराज ते बैतुल मुक़द्दस में थियो आहे। वरी हर नबीअ सोणे सरदार जी वाखाण कई आहे, सना कई आहे। आदम अलैहिस्सलाम, नूह अलैहिस्सलाम, इब्राहिम खलीलुल्लाह हर मिंबर ते बिही सोने सरदार जी सलाह कई आहे ते उहो सोनो सरदार आहे जंहिंजे लाइ असां सुकंदा हुआसीं पिया। रब असां खां अहद वरितो हो त जॾहिं मुंहिंजो मिठो मुहम्मद करीम अचे तव्हां सभु हुन जा ग़ुलाम थींदव। असां सभु अॼु शाहिदी था ॾियूं त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां शाहिदी था ॾियूं अल्लाह जी ज़ात खां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ न आहे ऐं इहो मिठो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो सचो रसूल आहे। असां सभु इन जा ग़ुलाम आहियूं, असां उम्मती आहियूं। मुंहिंजा प्यारा दोस्त, जॾहिं ही मजलिस बशरत वारो मेराज थियो ख़तमु, हाणे वरी नूरानी जो मेराज शुरू थियो। जॾहिं सिदरतुल मुंतहा ते तो असांजो सोनो सरदार पहुतो आहे, रब फरमाए मलाइको अॼु सभु इबादत छॾे अॼु कतारो करे बीहो ऐं मुंहिंजे सोने सरदार जो दीदार कयो। सभिनी जी अॼु इबादत उहा रब वटि क़बूल आहे। तो सभु चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैहि या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैहि या हबीबल्लाह। प्यारा दोस्तों, मुझे वालिद करीम सोने महबूब इलाही घोट फिदा कल्बी रोही साईं खुतबे पंहिंजे में हिकिड़ी अजीब रिवायत लिखी अथनि। जॾहिं जिब्राइल अमीन जे अर्ज़ कयो त या रसूलल्लाह हिकिड़ो फ़रिश्तो आहे मलाइका जेको जबलनि जे अंदरि अज़ाबी बणियो पियो, ॾाढो हुनखे अज़ाब पियो थियो। मां हुन खां पुछा कयो त ए फ़रिश्ता कहिड़े ॾोह जे करे अज़ाबी आहे? फ़रिश्ते चयो त मुंहिंजी क़िस्मत साथ न ॾिनो। जेॾी महिल सोना सरदार आया मां हबीब जे दीदार जे लाइ विख भरे न आयुसि। अल्लाह जे तौहीद जो नूर मूं ते पे वसियो, मां उन में मुस्तक़रक हुयुसि। पोइ मां हबीब जे दीदार जे लाइ न आयुसि। जॾहिं सोना उतां उबूर करे विया, रब फरमायो फ़रिश्ता तूं मुंहिंजे महबूब जो दीदार छो छॾियो? तूं हाणे जन्नत जे रहण जे लाइक़ नाहीं। अल्लाह ताला मूंखे अज़ाबी बणाए अंधो मंडो करे हिन जबलनि में फिटो कयो आहे। ऐं जिब्राइल वञ मुंहिंजे लजपाल नबी खे वञी अर्ज़ कर त या रसूल अल्लाह चङनि साण चङा आहियूं, हर को करे हू तो जे हान जो कहीं बुरनि साण भला आहियूं। मुंहिंजा हबीब, मां पंहिंजे गुनाहनि ते पशेमान नादिम आहियां। मूंखे अल्लाह परचाए ॾियो, रब खां मूंखे माफ़ी वठी ॾियो। जिब्राइल अमीन जॾहिं सोने सरदार खे इहो न्यापो ॾिनो, लजपाल नबी हथड़ा खणिया अर्ज़ कंदा मौला इन बेअदब मलाइका मुंहिंजे सिफारिश मोकिली आहे, मां इन जी सिफारिश कयां थो। अल्लाह इन मलाइके जी बख़्शिश फरमा। अल्लाह फरमायो मुंहिंजा महबूब जंहिंजी तूं सिफारिश करी थो, मां तुंहिंजे सदिक़े हाणे सते आसमान जो मुक़र्रब मलाइको खे बणाया। तुंहिंजी सिफारिश मूं वटि क़बूल आहे। इज़्ज़लमु अनफुसहुम साऊद। अल्लाह तो फरमाए मुंहिंजा उम्मती, मुंहिंजा माना गुनाह करे दफ़्तर कारा करे छॾियो, पर मुंहिंजे महबूब जे दर ते अचो, मुंहिंजे मुस्तफ़ा जो वसीलो वठो। मां अल्लाह तव्हांजा ख़ता गुनाह बख़्श माफ़ कंदो। प्यारा दोस्तों, तो उन वक़्त में उन मलाइक सॻोरो नूर जो मलाइक हुयो, पर हबीब करीम जो अदब छॾे अल्लाह उनखे अज़ाबी बणायो। पर वरी जॾहिं हबीब जो वसीलो वरितई त वरी यार राज़ी थी वियो। असां तुंहिंजे लाइ इहो सबक़ आहे त जॾहिं ॾुख अॻियनि ते ईंदा मदनीअ जो वसीलो वठंदा, बेड़ा पुॻल तनी जा करंदा। क़ुरान में अहिड़ो इशारो आहे जेको सारे
जग जो सहारो घोट मदीने वारो सुभान अल्लाह ओ मिलिया तमखे हुई माफी वरी सुनो हजी किया बेड़ी आतरी हजरत इब्राहिम जी किया बाह खरी यो मोदे नबी जो नारो जेको सारे जग जो सहारो घोट मदीने वारो सुभान अल्लाह सुना सरदार नूरान तो मेरा सब मलाइक सिदरतुल मुंतहा ते बीठा है झोल धलियूं बीठा है या रसूल अल्लाह असा के खैरात ॾियो उन्हन हबीबन जे फैज़ जी खैरात वरती हाणे क्यों मेराज वरी सोने सरदार के क्यों शान मिलियो हकीकत वारो हाय जॾहिं सोना सरदार अर्श अज़ीम ते पहुता ऐं जुती मुबारक लाहिन पिया रब फरमाया मुंहिंजा महबूब तू जुती न ला तुंहिंजी जेका न कदमनि सां निस्बत में जेका जुती अची वई आहे मूं रब हिनखे बि नूर बणाए छॾियो सुना महबूब इलाही साईं घोट था फरमाइनि त पुट निस्बत अहिड़ी शइ आहे जो हुई त जम जी जुती कंहिं मोची ठाही पर निस्बत में आई त रब हुनजो शान वधाए छॾियो छा था फरमाइनि हो जा पंहिंजे जानबन जे कदमनि जी जुती जुती अला पई हुजान सल पेर में पेर भले सां भिती भिती अला ओ जा पंहिंजे करीमनि जे कदमनि जी जुती जुती अला पई हुजा जाए जुतने जी जिथे जिथे लाला ओ जा पंहिंजे करीमन जे कदमन जी जुती जुती अल्लाह हजरत महबूब इलाही खे अज़ल खां कुर्ब जी प्यारियों सुती सुती अल्लाह ओ जा पंहिंजे करीमन जे कदमन जी जुती जुती अल्लाह चो अल्लाह अल्लाह टियों सफ़र मेराज जो जेको अल्लाह ताला फरमायो त सुम्म दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना हुजूर मथे वेंदा रहिया रब वरी हेठि आयो पोइ पाण में एतिरा वेझा थी विया जीअं कौस भाकुर मिलंदा आहिनि उन खां अञा वेझा थी विया हिते रब जो क़ुरान में पाठ करे केतिरी वेझा थी उहा रब जाने रब जो रसूल जाने पोइ सुनो भिसाई साईं उते पहिरियों खणी पहुतो छा पियो चवे जाजुक जूनागढ़ में को अताई आयो तई कामिल कढी कीनरो वेही वजायो सारो शहर सुरनसी तंदुन तपायो नायूं दरमादियों थियों बायन बाडायो चारण थे जायो तको सौदागर आहे सिर जो उते अल्लाह सां कचहरी कंदा मुंहिंजा मौला तहियात लिल्लाहि वस्सलवात मौला सॼी काइनात तुंहिंजे वास्ते सभु इबादतूं तुंहिंजे लाइ हमेशह रहण वारी ज़ात करीम रब तुंहिंजी आहे रब फरमायो अस्सलामु अलैक अय्युहन नबी ए मुंहिंजा मिठा मुहम्मद करीम तुंहिंजे मथां सलाम हुजे कुर्बान हबीब नबी असां तोखे हिते विसारियो न असांखे पाण सां गॾु कयूं अस्सलाम अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन जेके नेक सालिह उनखे त पंहिंजी इबादत जो नाज़ आहे पर जेके गुनहगार मुंहिंजा उम्मतियूं मूंसां गॾु थी उन्हनि जे मथां सलाम सुभान अल्लाह ओ प्यारा भाइरो थोरो तवजह सां
जेॾी महिल आशिक़ ऐं माशूक़ जी मुलाक़ात थी आहे अल्लाह जे हबीब जी त रब फरमायो ते मुंहिंजा महबूब दोस्त पंहिंजे दोस्त वटि वेंदो आहे को तोहफ़ो खणी ईंदो आहे का सुखड़ी खणी ईंदो आहे तूं ज़मीन खां अर्श अज़ीम ते पहुतो आहे तो मूंखे सुखड़ी कहिड़ी आंदी आहे हाय लजपाल नबी अर्ज़ कयो या रसूल मुंहिंजा मौला मां अहिड़ी सुखड़ी आंदी आहे अहिड़ो तोहफ़ो आंदो आहे जेको तुंहिंजे खज़ाने में कोन्हे अल्लाह अकबर रब फरमातो है मिन शैइन इंदना खज़ाइनहु इल्ला बिक़दर मालूम मु अल्लाह वटि हर शइ जा खज़ाना भरिया पिया वो अल्लाह वटि कंहिं शइ जी खोट कोन्हे मुंहिंजा महबूब तूं कहिड़ो तोहफ़ो आंदो आहे त लजपाल नबी जे पाक अखियुनि मां लुड़क अची विया पंहिंजो हुनुर जेको रब ॾिनो ऐं आप साहब असांखे हुनुर अल्लाह साईं रोअण वारो ॾिनो हुनुर जेॾी महिल लजपाल नबी अखियुनि मां लुड़क हारे रोई चयो था मुंहिंजा मालिक वेठा मां पानो आहियां तो वटि नियाज़ वारो तोहफ़ो आंदो बेनियाज़ बेपरवाह तो वटि नियाज़ कोन्हे आजिज़ी कोन्हे मुंहिंजा मौला मां पानो आहियां तो नियाज़ वारो तोहफ़ो आंदो अथमि मालिक तुंहिंजे राज़ी थी जॾहिं लजपाल नबी इहो नियाज़ वारो तोहफ़ो पेश कयो अखियुनि मां लुड़क हारियो ओॾी महिल रब करीम फरमाए त मुंहिंजा महबूब तो रब जी दिलि ख़ुशि करे छॾी हाणे मां रब थो ऐलान कयां वरफ़अना लक ज़िक्रक तुंहिंजे ज़िक्र तुंहिंजे शान खे मां रब पाण थो बुलंद कयां साहिबज़ादे साईं साजन ॿुधायो त रब करीम फरमायो त मुंहिंजा महबूब मां तोखे इनाम इकराम ॾींदुसि कंहिंखे बि नबीअ खे न मिलिया जहिड़ा तोखे इनाम ॾींदुसि अल्लाह प्यारा भाइरो त पोइ अल्लाह ताला जल शानो फरमाए त मुंहिंजा महबूब मां बि तोखे तोहफ़ो थो ॾियां मां बि तोखे तोहफ़ो थो ॾियां निमाज़ जो तोहफ़ो थो ॾियां मुंहिंजा महबूब जॾहिं तूं पंहिंजे उम्मतनि वटि वेंदे उहो तोखां पुछा कंदा तूं मेराज करे आए सोना असांजे लाइ छा ॾी उन्हनि खे ॿुधाइजे त अस्सलात मिअराजुल मोमिनीन तव्हांजे लाइ निमाज़ आंदो अथमि तोहफ़ो आहे निमाज़ पढ़ो तव्हांखे मेराज वारो राज़ मालूम थींदो पोइ अल्लाह ताला जल शानहू 50 फर्ज़ मुक़रर कया घणा बा अल्लाह अकबर जॾहिं सोना सरदार मोटनि था त हज़रत मूसा कलीमुल्लाह बीठो सोना उम्मत खां तोहफ़ो कहिड़ो मिलियो अर्ज़ कयूं त हा मुंहिंजे सोने सरदार मुंहिंजे उम्मत जे लाइ 50 वक़्त निमाज़ अल्लाह ताला फर्ज़ करे ॾिनी आहे पोइ सोना मोटी वञ रब खे अर्ज़ कर त एतिरा कोन पढ़ी सघंदा कुझु माफ़ कर वरी साईं मोटी आहे वरी रब जो दीदार कनि था रब खे अर्ज़ कनि था अल्लाह फरमाए त मुंहिंजा महबूब 5 निमाज़ माफ़ कयूं तुंहिंजे सदके 50 मां 5 वयूं त 45 वरी सुहिणो मूसा कलीमुल्लाह बीठो आहे सुहिणा हाणे छा मिलियो साईं मुंहिंजे उम्मत जे लाइ 45 निमाज़ूं मिलियूं या रसूलल्लाह इहे कोन पढ़ंदा वरी रब खां कुझु घटि आहे वरी सुहिणा सरदार जाहिनि जेको आशिक़ बेचे कर मूंखे दीदार करा रब फरमाए तूं दीदार करे न सघंदे भला उन महबूब जो दीदार करा जेके तूं पंहिंजो दीदार कराईंदे बहानो पियो थिए साईं मूसा कलीमुल्लाह वरी साईं महबूब वञनि था अल्लाह ताला खे अर्ज़ कयूं जा मौला अञा थोरी घटाए ॾे रब फरमाए 5 निमाज़ूं ॿी बि घटि कयूंसि हाणे घणी थियूं 40 निमाज़ूं वरी सुहिणा मोटनि था वरी मूसा कलीमुल्लाह अर्ज़ कयो सुहिणा हाणे घणी निमाज़ूं थियूं 40 निमाज़ूं साईं इहे बि कोन पढ़ंदा वरी अल्लाह खां कुझु घटि आहे अल्लाह तव्हां त 5 निमाज़ूं थियूं रब फरमाए मुंहिंजा महबूब तुंहिंजा उम्मती पढ़ंदा 5 निमाज़ूं सवाब 50 निमाज़ में ॾींदो सुभान अल्लाह मूसा कलीमुल्लाह चयो इहे बि कोन पढ़ंदा अल्लाह मुंहिंजे महबूब फरमायो त जिंहिंजी मूंसां मोहबत आहे उहे मुंहिंजा इहे 5 वक़्त कोन छॾींदा इहे 5 वक़्त पंहिंजे उम्मत जे लाइ फर्ज़ करे सुहिणा सरदार खणी आया इहा हिन महीने जी 27 रात निमाज़ जी मिसाल गिरा आहे मुंहिंजे करीम रब फरमायो त मुंहिंजा महबूब
तुझा उम्मती नमाज पढ़ंदा मां रब नमाज में उनके पंहिंजो दीदार करायस। अक़िमिस्सलात इन्नस्सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर। नमाज पढ़ो, बेशक नमाज में वॾनि कबीरनि गुनाहनि खां बचाईंदी। नमाज पढ़ण सां तव्हांजो जिस्म पाक रहंदो, अंदर पाक रहंदो, अल्लाह जे करीब थींदो, अल्लाह जे रसूल जे करीब थींदो। नमाज पढ़ो। कुरान पाक में 700 भेरा अल्लाह ताला नमाज जो हुकुम कयो आहे। मुंहिंजा सुहिणा मुर्शिद दिलबर साईं था हिकिड़ो शेर फरमाइनि, अदाबे नमाज़ी तुंहिंजो ख़ौफ़ धार में यकीन मिठड़ा पंहिंजो रब विसार। अदाबे नमाज़ी ओ पढ़े जो नथो हिकिड़ी नमाज़ अदा 640 वरहा अदा आहे उनल अज़ाब मंझि हया जे जनाब वॾो सख़्तु इताब रहाए थो मूंखे कादिर कहार वेही कीन मिठड़ा पंहिंजो रब विसार। अदाबे नमाज़ी अदाबे नमाज़ी तुंहिंजो ख़ौफ़ धार वेही कीन मिठड़ा पंहिंजो रब विसार। नमाज जी माना है न्याज। नमाज जी माना चाहे न्याज माना आजिज़ी। ये महिल हीअं बाहूं ॿधी बीहे थो, अल्लाह फरमाए थो मलाइको ॾिसो सभु कमकार छॾे रब जे आॾो कीअं आजिज़ थी बीठो आहे। रुको में वञे थो, वरी रब थो फरमाए ॾिसो पंहिंजो सिधो कदम अल्लाह जे आॾो कीअं रुको में बीठो आहे, वरी सजदे में थो वञे, रब थो फरमाए ॾिसो पंहिंजो नाज़ वारो सिर मूं रब जे आॾो कीअं झुकायो अथसि। मलाइको तव्हां शाहिद जो अल्लाह बख़्शे छॾींदो। हिकिड़े फर्ज़ पढ़ी कमकार करे थो, वरी फजर जी नमाज़ पढ़ी बेपारी ते आयो, विच में जेके सजीरा गुनाह थिया अल्लाह उन बख़्शे माफ़ करे। प्यारा दोस्तो, त हिन महीने मुबारक जी नमाज जी सालगिरह, नमाज अल्लाह ताला जे तरफ़ां मुंहिंजे सुहिणे सरदार खे तोहफ़ो मिलियो आहे। त इहा नमाज तो असांखे छॾणी नाहे, पढ़णी आहे। तव्हां पढ़ंदो न सभु नियत कयो इंशाअल्लाह पढ़ंदा। जेके पढ़ो था अञा वधीक हिकिड़ी नियत कयो त तहज्जुद नमाज़ पढ़ंदा। कुरान पाक में रब तो फरमाए त फतहज्जद बिही नाफिलतन लक असा अन यबसक रब्बुक मक़ामन महमूदा। रात थे तहज्जुद नमाज़ नफल पढ़ो, मां अल्लाह तव्हां खे जन्नत में मक़ाम महमूदा साराहियल जाइ में तव्हां खे रहाईंदो। सुभान अल्लाह। जन्नत खपेव त तहज्जुद नमाज़ पढ़ो। तहज्जुद नमाज़ जो टाइम सुमाणी जी नमाज़ खां पोइ जॾहिं 12 थियनि था, 12 बजे खां वठी पोइ तहज्जुद टाइम शुरू थिए थो पिरे पुटे ताईं। तहज्जुद नमाज़ जा 4 नफ़िल आहिनि, 4 नफ़िल 8 रकातूं आहिनि। हर रकात में अलहम्द शरीफ़ ऐं 3 भेरा कुल वल्लाह शरीफ़ पढ़ो। बिस्मिल्लाह रहमान बरकातुन नफ़िल नमाज़ तहज्जुद जो पढ़ण अल्लाह वास्ते मुकाफ़े शरीफ़ आलम अल्लाह जे अल्लाह सना पढ़ो बिल्लाह बिस्मिल्लाह अलहम्द शरीफ 3 भेरा कुल वल्लाह, वरी ॿी रकात में 1 भेरो अलहम्द 3 भेरा कुल वल्लाह। अहिड़ी तरह सां 4 नफ़िल 8 रकातूं तहज्जुद जी नमाज़ आहे। इहा जंहिंखे तहज्जुद जी नमाज़ जी तौफ़ीक़ मिली वई, ज़िक्र पाक करण जी तौफ़ीक़ मिली वई, उनखे अल्लाह जे वलीअ जे नालो जी लिस्ट में थी वियो। तव्हां चओ था वलीअनि में नालो लिखिजे न, त घट में घट अल्लाह जे ज़िक्र जो 11 तस्बीह पढ़ो ऐं तहज्जुद नमाज़ पढ़ो ऐं सलवात मुंहिंजे सुहिणे सरदार ते 313 भेरा पढ़ो। अल्लाह तव्हांजो नालो पंहिंजे वलीअनि में लिखाए छॾियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, मेराज शरीफ़ जो जेको सफ़र आहे इहो असां तव्हांजे लाइ सबक़ इहो थो ॾिए त घबरायो न। दुख अचनि था, तकलीफ़ूं अचनि थियूं, इन्हनि ते तव्हां सब्र कयो। अल्लाह तव्हांखे अहिड़ा वरी दर्जा वधाईंदो, तव्हांजे दुखनि खे सुखनि में मिटाए छॾींदो। अल्लाह तव्हांजे रिज़्क़ रोज़ी जो ज़ामिन रब आहे। रब तव्हांखे रोज़ी रिज़्क़ में बरकत विझी ॾींदो इंशाअल्लाह ताला। मुंहिंजा दोस्तो, दरबार शरीफ़ जो पंधरो कज़ा न कयो। इहा निस्बत, इहा मोहब्बत मिलंदी अल्लाह वारनि जी सोबत वठां।
छो त हिकिड़ी हूंदी आहे ॼाण, ॿी हूंदी आहे सुञाण। ॼाण हर कंहिंखे आहे त असां मदीने वारे साईं जा उम्मती आहियूं, पर सुञाण मिलंदी अथव सुञाण वारनि खां, मुर्शिदनि करीमनि जे सोबत में सुञाण मिलंदी। छोकिरो पीउ छॾे वियो सऊदी, 20 सालनि खां पोइ चई मां अचां थो, पुटड़े खे चई त मां फलाणी तारीख़ ते जहाज़ में लहां थो। हुन वरी सोचियो त हाणे बाबे खे लाइ सुञाणे सघां अलाए न, वताईं फ़कीर साईं खे बाबा हलो मुंहिंजे पीउ जी सुञाण कराइजांइ। भाई साहब जहाज़ में लहनि पिया, हिकिड़ो सफ़ेद रीछ हथ में सामान अथसि, चएसि थो त पुट हे सामान मुंहिंजो वठि। न बाबा न न, मां पंहिंजे पीउ जे इंतज़ार में आहियां, अॻे जो सामान वठंदुसि। तो सुञाण वारो सुञाण थो कराए त भाई उते पीउ तुंहिंजो, इहो अथई तुंहिंजो पीउ जंहिंजे इंतज़ार में तूं बीठो आहे। जेॾी महिल सुञाण वारे सुञाण कराई तुंहिंजी भाकुर पातई, प्यार अची वियो, मोहबत अची वई, पंहिंजाइप अची वई, वेझड़ाइप अची वई, दूरियूं ख़तम थी वयूं, हलियूं। सवेल परे बीठो हुनखां न पियो वठे साईं, पर जॾहिं सुञाण वारे सुञाण कराई, सुञाण कराइण वारा मुर्शिद कामिल आहिनि। उहे असांखे ॿुधाइनि था त असांजो सुहिणो सरदार केॾो असां ते महिरबान आहे, जो को कंडो थो लॻे न अबा, पेर में कंडो थो लॻे, इहा ख़बर बि सुहिणे सरदार खे रोज़े पाक में थी पए। छा थो चए मुंहिंजो सुहिणो मुर्शिद दिलबर साईं, तुंहिंजो पढ़ा न मूंसां। उम्मतीअ खे कंडो पेर में लॻे, मुंहिंजे साईं खे थी ख़बर पवे। उम्मतीअ खे कंडो पेर में लॻे, मुंहिंजे मदनीअ खे थी ख़बर पवे। सॾु कर त सजणो जीउ जीउ चवे, सॾु कर त सजणो जीउ जीउ चवे। वेचार में जो उतारो आहे, जेको सारे जग जो सहारो जो मदीने वारो, सो परवर पाक जो प्यारो, वो घोट मदीने वारो, जेको सारे जग जो सहारो, घोट मदीने वारो। प्यारा इंशाअल्लाह सारी जमात खे दावत आहे 15 शोबान जी तैयारी कयो हाणे सां, इंशाअल्लाह 15 शोबान ते हलंदासीं हुसराबाद में इंशाअल्लाह। मुर्शिद जी ज़ियारत थींदी, दुआ थींदी, ऐं इहा दिलि में हिकिड़ी तमा रखिजे त असांजी जेका टुटल कनेक्शन दिलि वारी आहे मदीने वारे साईं सां, इहा कनेक्शन जोड़ायूं पंहिंजे दिलि वारी मदीने वारे साईं सां। कनेक्शन जुड़ी वई हली, बिजली ॿरी वई, बत्ती ॿरी वई, घर रोशन थी वियो, हलियो बेड़ा ई पार थी विया। तार कनेक्शन टुटल हूंदी, वो घर हूंदा हूंदो, घर में बेबरकत आई आहे, पूरी नथी पए, हर कंहिंजो मुंहुं पंहिंजो आहे, सम्झ त इहा कनेक्शन टुटी वई आहे, तॾहिं मुंहिंजो घर हूंदा हो थी वियो आहे। पोइ इहा कनेक्शन जोड़ण वारो मुर्शिद कामिल, उनजी दरबार ते ईंदे न, पोइ जेॾी महिल कनेक्शन जोड़ींदा त पोइ सीनो मदीनो बणिजी वेंदो, घर जन्नत जो गहवारो बणिजी वेंदो, ॾुख तकलीफ़ूं लही वेंदा, हिकिड़ो यार राज़ी थी पियो त बेड़ा ई पार। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हां असांखे क़बूल फरमाईंदो। इंशाअल्लाह सुबुह जो बि मजलिस थींदी, जेके ॿाहिरियां दोस्त आयो उहे हिते रहनि, इंशाअल्लाह सुबुह जो मजलिस करे लंगर करे पोइ ख़ैर जी दुआ थींदी। अल्लाह ताला जल शान असां सभई खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अस्तगफिरुल्लाह अल-अज़ीम अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह। या अल्लाह असांजी नियत इख़लास वारी, असांजी दिलि पंहिंजे ख़ौफ़ वारी नसीब फरमा। सुहिणे सरदार जे मेराज शरीफ़ मां असांखे सब्र जी तौफ़ीक़ अता फरमा। मौला
हबीबन करीम जे तालीमात अमल जी तौफीक अता फरमा। अल्लाह आमीन। असांजी सूरत सालिहन वारी बना, सालिहन जी सूरत सोबत नसीब फरमा। असांजे बच्चन खे असांजे घर वारन खे सालिह सदोरो जो ठार बना। परवरदिगार रब्बा हिन मुझे बिछड़े मुश्किल करीम जे दरबार ते आयरन सभनी उम्मीदूं मुरादूं पूरियूं। अल्लाह आमीन। मालिक बिछड़ा जेके जिथे हथरा खणी दुआ करन आमीन करता सभनी के दिल जो आसूं उम्मीदूं मुरादूं पूरियूं फरमा। कर्ज वारा कर्ज अदा, बीमार के शफाए कामिल अता कर। मुश्किल दवार जो मुश्किलात आसान फरमा। बे औलाद के नेक सालिह औलाद अता कर। या मौला छड़न के नेक फरमा बरदार घर वाले फरमा। मालिक मठड़ा नियाणी पुठड़ा बच्चा तुर नाम जा लिखया लेख सबब तो सोला बड़ा। जनी जे मथा शरीयत वाला बार है अहद सहल करे दे। या इलाही कर भलाई दर्द दिल जा दूर कर। मुहाबे मुहम्मद मुस्तफा जे सवाल सब मंजूर कर। या अल्लाह कब्र दुआ के लिए बंदे तेरे दर्द पूरी आरज़ू हर बेकसो मजबूर की। मुझा परवरदिगार रब्बा मुझे सोने खुशद दिल बरसाए के सेहत वाली दराज उम्र अता फरमा। मुझे अते हाजी फजलुल्लाह के सेहत तंदुरुस्ती वाली दराज उम्र अता फरमा। मुझे बचड़न मुझे न्याणन बुढ़ड़न देसन परदेसन ते पंहिंजे अमन अमान में रख। मुझा मौला जेके सदा मारोड़ा विसाल फरमाया कब्र के जन्नत जो बाग बना। ये कब्र के अज़ाब में गिरफ्तार है, ये कब्र जो अज़ाब माफ फरमा। ये कब्र के अज़ाब खां छुटल है अल्लाह तुझा दर्जा बुलंद फरमा। परवरदिगार रब असां सभिनी जे पछाड़ीअ जी इबादत थी। साईं पछाड़ी जिन बीमार खां बचाए जा, पराई मोथाजी खां बचाए जा। ईमान सां रहा वई ईमान सां लगा। बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। आमीन।